सो इन जे करे हिकु ख़ूबसूरत ख़्यालु आहे। मां अॼु तव्हांखे सची हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त मां तारीफ़ कराईंदो हलां त असांजी हिन सिंध धरती जो तमामु ख़ूबसूरत शाइर ऐं मुंहिंजी जेको पसंदीदा शाइर ऐं पसंदीदा मुंहिंजी जेका शख़्सियत आहे साईं सांवल मिराली साहिबु। लख थोरा लख कुर्ब एॾो संग दिलि बि न थी मञ तूं अलाह खे साईं एॾा तूं ॾुखड़ा न सांवल जे उहे सांवल सां गॾु आहे। अलाह साईं हुननि खे सलामत रखे, हुननि जी वॾी महिरबानियूं। तबसुम साहिब जी सुठो आहिनि त आओ हिकिड़े ग़रीब खाने ते मां खिलां पोइ सॼी ज़माने ते। सो पंहिंजे कुर्ब जा क़दम भरे असांजे हिन ग़रीब खाने ते आया आहिनि ऐं हुननि जा जेके शहज़ादा जिन जे हथ में मोबाइलूं आहिनि। महिरबानी मीर अफ़ज़ल हुसैन मीर फज़ल हुसैन मुंहिंजा बचड़ा। असल में ईअं न त मां तव्हां वटि आयो आहियां, तव्हांजी ॻाल्हि थो कयां, मां पाण वटि बि तव्हांजी ॻाल्हि कंदो आहियां। मूं जॾहिं पहिरियों दफ़ो जिनसार खे ॿुधो हुयो आर्ट काउंसिल ऑफ पाकिस्तान लाड़काणो ते, सच पुछो भली मां सुरीलो न बि हुजां पर सुर सां वाबस्ता रहियो आहियां, खान साहिबनि वटि रहियो आहियां, बचपन मुंहिंजी गुज़री आहे। ॻाए भली न बि सघां पर सुर खे सम्झंदो ज़रूरु आहियां, ॿुधंदो ज़रूरु आहियां। पोइ अहिड़ी तरह सां मुंहिंजूं दुआऊं जिनसार सां गॾु आहिनि ऐं जिनसार हुजे या संदसि वाल साहिबु ऐं बाबा साईं मंठार अली तमामु बहितरीनु इंसान आहिनि। पोइ कंहिं बहाने सां मेह माना बहानो मान माना इज़त, कंहिं बहाने सां माण्हू इज़त वठणु ईंदो आहे। पोइ जिनसार साईं खां प्यारु मिलियो तमामु घणो, दिलि चयो त लाइव अचूं, दोस्तनि खे ॿुधायूं त असां हिते गॾु आहियूं ऐं कचहरी पिया था कयूं ऐं ॻाइण वॼाइण बि थिए पियो बाबी मंठार ऐं जिनसार साईं सां गॾु। उस्ताद बुखारी चयो त जे तूं अची त मुंहिंजी महफ़िल मची पवे, दिलि हीअ दर्जन वती झूमी नची पवे, आ शहर में प्रचार त उस्ताद थो मरे, जे सूंह साथ ॾे त बुखारी बची पवे। उहा जेका सूंह कहिड़ी हूंदी आहे, उहा अवां जहिड़ा जेके असांजा मोहसिन ऐं क़ाबिल एतिराम हूंदा आहिनि, अवां जहिड़नि जी सूंह, अवां जहिड़नि जो जेको प्यारु आहे उहा असांजी ज़िंदगी आहे। ऐं ॿियो त असांजा अवां सीनियर आहियो ऐं इलाही अव्हांखे असां घणो ॿुधो आहे ऐं मुंहिंजी ख़ुशनसीबी आहे अॼु साईं जन मूंसां गॾु आहिनि ऐं हेॾा मुंहिंजो शागिर्द आहे अली सरफराज़ इनकलाबी भुट्टो साहिबु, उहो बि पंहिंजी IT तां लाइव आहे ऐं साईं मीर अफ़ज़ल साहिबु, मीर फज़ल साहिबु। सो सभिनी जी मोहबतुनि सां ऐं मुंहिंजे बाबा जी मोहबतुनि सां अॼु ताईं असां एतिजाज था कयूं। छाजो? प्यार जो प्यार जो न। ॾिसो न महबूब जेके बि हूंदा आहिनि न, महबूब जी मर्ज़ी आहे, कॾहिं खिलाइनि कॾहिं रोआनि, पर अॼु जो जेको असांजो एहतिजाज आहे ऐं जेके बि असांजा आशिक माण्हू जेके मोहबत कंदड़ माण्हू असांखे ॾिसनि था, जेकर उन्हनि सां महबूब रुठल आहिनि त इनशाअल्लाह असांखे उमेदु आहे त हिन कलाम जे ॿुधण खां पोइ महबूब पाण ई परची अज़ल खां हुस्न जा तलबगार आहियूं, कॾहिं था खिलाइनि कॾहिं था रोआरिनि, पिरनि जी नज़र में ॼण नंढा ॿार आहियूं। हो यार छॾियो आ भुलाए एहतिजाज कयो, कारो वेस ही पाए एहतिजाज कयो, कारो वेस ही पाए एहतिजाज कयो। अरे यार छॾियो आ भुलाए एहतिजाज कयो, यार छॾियो आ भुलाए एहतिजाज कयो, कारो वेस ही पाए एहतिजाज कयो, कारो वेस ही पाए
एहतजाज कयो कारो वेस ही पाए मूं एहतजाज कयो कारो वेस ही पाए मूं एहतजाज कयो दर्द दिल में याद नहीं बाबा दर्द दिल में आ रहा थी योदा चवन अच्छा दोस्तन जी गाल सेव क्यों करे न हला तो रहे इनमें दोस्तन जी वरी मेहरबानी जेके ॾिसी रहिया आहिनि नाज़िम जामड़ो जेको आहे सो जिनसाली आली मदद मोहित साईं मेहरबानी ऐं उन खां अलावा दोस्त सऊदी मां ॾिसी रहिया आहिनि रमज़ान जी मेहरबानी नूर अहमद जी मेहरबानी मोहम्मद हासिम बलोच जी मेहरबानी गुलाब चना क्या बात है सावल साहब जबरदस्त मेहरबानी जी उस्ताद जी वज़ीर अली मेहरबानी
खुदा बख्शी सांगड़ ज़बरदस्त मेहरबानी हुआ बाबा हलाए तो इतना इंसाफ बलोच चवे तो अस्सलाम वालेकुम माशाल्लाह ज़बरदस्त सऊदी अरब खां ॾिसां पियो मेहरबानी इंसाफ बलोच सभिनी दोस्तनि जी वॾी महिरबानी पुनल फुकरा जी मेहरबानी नवाब खान जी मेहरबानी टोटल खान जी मेहरबानी वफ़ा हाजन ठोड़ियाणी जी मेहरबानी नसरुल्लाह मीराली जी मीराली जी मेहरबानी याकूब चना जी मेहरबानी अख्तियार जोखियो जी मेहरबानी सरदार गदा मलाणो जी मेहरबानी अब्दुल सत्तार जी मेहरबानी अयाज अली लाशारी जी मेहरबानी याकूब चन्ना सलीम मलिक अयाज लाशारी अब्दुल सत्तार मोहम्मदानी ठरो खान बलोच सरदार गदा मलाणो वफा मुनीर महर आजम मोराई अब्दुल रशीद गनियो सभिनि दोस्तनि जी मेहरबानी सफ़ कुर्ब फ़कीर नाज़िम हुसैन डाहिरी मेहरबानी सभिनी दोस्तनि जी मेहरबानी लतीफ़ साईं जो आहे त मोहबती मेड़े ॻोठ बदिजे हेकड़ो तनी जे वेड़े पाणे ईंदो बादशाह पंहिंजो ॾाढी ख़ुशी थी रही आहे आया थी त सकर पंहिंजे कम जे करे कमकार सांगे बहरहाल ॾाढी ख़ुशी थी बाबा मंठार अली साईं सां ऐं बाबा जिनसार अली सां ऐं तमामु दोस्तनि सां कचहरी करे ॾाढी दिलि ख़ुशि थी आहे ऐं पंहिंजी बि ख़्वाहिश हुई पर साईं जिनसार बि चयो त इलाही वक़्त खां पोइ दोस्तनि सां मुखातिब न थिया हूं तो इन बहाने मतलब को कुछ आवा सा दुख सुख वंडी कई मार रबाई साहब जिन जो सही सुठो है जी तमाम हुकुम कर कया सिर कुर्बान खिलंदे खिलंदे असा खोड़ खाई छड्या नुकसान वाह 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 सो ये दुख सुख जने असा जे ॾिसो न आर्टिस्ट जेके न असा पंहिंजा दुख सीनन में सांढे करे चेहरन ते मुर्कू सजाए करे अवा दोस्तन जे भी चेहरन ते मुर्कू सजाए पर जे असा जी दिल हुई त माना असा गाए बजाए जे दोस्तन जे सा खिदमत में हाजिर थियो ज़मीर भट्टी चवे तो आवाज ज़मीर भट्टी जा भी सलाम जिनसार के उस्ताद मंठार के साईं ज़मीर साईं बाबा असा जो तमाम प्यारो भाई ज़मीर साईं जो जिक्र ता हाने ता के सुनाने तो हां सी ज़मीर साईं वडी मेहरबानी ता जी वडो प्यार ता जो कुर्ब सो इलाही सुपर हिट गीत है पंहिंजो साईं बाबा सावन मिराली साहब जो सवेर बिया गाल की तो को आर्टिस्ट रहल ना है जय हिन गीत के लगायो बिल्कुल अरशद महमूद हमेरा चना मतलब सभिनी गायो आहे नंढनि वॾनि फनकारनि पर मुंहिंजे बाबा जेको आहे मीर अफ़ज़ल हुसैन ऐं मुंहिंजो बचड़ो इंजीनियर मीर फज़ल हुसैन जी ख़्वाहिश हुई त इनखे बाबा जिनसार जेको आहे पंहिंजे मधुर आवाज़ में सुरीले अंदाज़ में रिकॉर्ड करे दोस्तनि खे ॿुधाईंदा हलो त असां ही गीत रिकॉर्ड करे छॾियो आहे उहो असां वटि सेव आहे पर हींअर लाइव जो आया आहियूं त वरी बि मुंहिंजे बचड़नि हुकुम कयो आहे त गुलाम मुस्तफा बिजरानी वरो मुझे ॾिसी रहिया महिरबानी गुलाम मुस्तफा लख थोरा कुर्ब सजन नडी हासू हो सावल के सदमा दई दिल बरथी वे दू मीरा लिए जिया खबर पवई वाह वाह वो दर्द दिल में यार न थई वाह नंढड़ी में यार मुखातिब थी करे सब पंहिंजे महबूब सां मुखातिब दर्द दिल में यार न थई तॾहिं त दिल दुखाई थो तोखे बि गम मिले का खबर पवे दर्द दिल में यार न थई
तोखे छा ख़बर तकिए छोरी दी जुदाईया मां सुहड़न ता कपे छोरी दी जुदाईया तो त कदे दुख न ॾिठो तो त कदे दुख न ॾिठो सुखन सां दिल लॻाई तोखे बि मिले का ख़बर पवे दर्द दिल में सही सही सूरत थी पई मुंहिंजी दिल सानिया रोई रोई सुकी वियो दिल जो पानिया सही सही सूरत थी पई मुंहिंजी दिल सानिया रोई रोई सुकी वियो दिल जो पानिया मुंहिंजे हिन रोवण खे पिरियो मुझे हिन रोवण खे पिरियो तूं सफ़ा भोग भाई थो तोखे बि ग़म मिले का ख़बर पवे दर्द दिल में यार न थी एॾो संग दिल बि न थी मञ तूं अलाह खे एॾा दुख लाख न दे सावल जे साह खे एॾो संग दिल बि न थी मञ तूं अलाह खे एॾा दुख लाख न दे सावल जे साह खे वीरानीअ खे मौत मिसिलो वीरानीअ खे मौत मिसिलो नई सदमा सताई थो तोखे बि ग़म मिले का ख़बर पवे दर्द दिल में यार न थी दर्द दिल में यार न थी तॾहिं त दिल दुखाई थो तोखे बि ग़म मिले का ख़बर पवे दर्द दिल में यार न थी दर्द दिल में यार न थी महिरबानी सर महिरबानी अल्लाह सिंह सभिनी दोस्तनि लख थोरा सभिनी दोस्तनि जा जेके असांखे लाइव ॾिसी रहिया आहिनि अदा जिनसार खे बाबा मंठार अली खे जिनसार अली खे साईं जो नालो अली सरफराज खे जी ऐं पंहिंजो बाबा अफ़ज़ल बाबा फज़ल सभिनी दोस्तनि जी महिरबानी तव्हां सां असीं मुखातिब आहियूं बसि ज़िंदा रहण जी ख़्वाहिश घणी आहे ज़िंदा रहण लाइ ज़िंदगी थी घुरिजे ज़िंदा रहण जी ख़्वाहिश घणी आहे ज़िंदा रहण लाइ ज़िंदगी थी घुरिजे रोआं थो रोआरनि था ॾुख मूंखे सावल खिलां कीअं खिलण लाइ बि ख़ुशी थी बसि हाणे टाइम थी वियो आहे जेको आहे लाइव बंदि करण जो मोकिलण जो हिकिड़ो चौसठो थी वञे गज़ल जूं कुझु सिटूं आहिनि वरी कंहिं मोड़ ते मिलबो दोस्तनि खां हिन सिटुनि सां मोकिलाणी वरी कंहिं मोड़ ते मिलबो तेसी ताईं ख़ुदा हाफ़िज़ मोकिलाणी कजे कहिड़ी चङो साईं ख़ुदा हाफ़िज़ मुंहिंजी दिलि चए नथी तोखां थियां जीअरे जुदा जानी दादा जिनसार मुंहिंजी दिलि चए नथी तोखां थियां जीअरे जुदा जानी इजाज़त वक़्तु नथो ॾे अञा ताईं ख़ुदा हाफ़िज़ पहिरीं परदे हिजाबनि में ख़्यालनि में या ख्वाबनि में मुलाक़ातियूं पयूं थींदियूं जे ॿोलाणी ख़ुदा हाफ़िज़ वञिणो आहे त वेंदो वञिणो आहे त वेंदो मुड़ंदो कोन मीराली तॾहिं त सोचे ई सावल उथी चयईं ख़ुदा वरी कंहिं मोड़ ते मिलबो तेसी ताईं ख़ुदा हाफ़िज़ मोकिलाणी कजे कहिड़ी चङो साईं महिरबानी दोस्तो।